जी अपना कराची FM 107 जे फेसबुक पेज ते हिन वक़्तु असां लाइव आहियूं ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि स्टूडियो में अहमद सीलरो। अहमद, असांजी जेकी कचहरी हले पई IT जे हवाले सां पई हले ऐं IT जे हवाले सां हले पई त अहमद खां वधीक बि इन बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं थोरी देरि खां पोइ असां रेडियो ते बि लाइव वेंदासीं, जंहिंखां पोइ असां इन बारे में डिटेल में ॻाल्हि ॿोल शुरू कंदासीं। त असांखे लालचंद कुंभ मां ॿुधनि पिया, लालचंद बि असांखे कॉल कई। उन्हनि जी चवणु आहे त जेकी ख़्वाहिश आहे उहा इहा आहे त अदाकार मोहम्मद अली जे मज़ार ते वञनि। इहो बि हिकिड़ो टॉपिक हले पियो असां वटि। जी हाँ, सिंध वारा जीअन में ॿीहर भली कार मां आहियां असां गॾु नौमिता गुल ऐं हिन वक़्तु असां डबल लाइव आहियूं, फेसबुक ते बि असां लाइव आहियूं ऐं असां रेडियो ते बि लाइव आहियूं ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि अहमद सीलरो, IT एक्सपर्ट खां मालूम कंदासीं त इलेक्ट्रॉनिक डायरी जेको हिननि जो पेज आहे उन्हनि मां अर्निंग्स केतिरियूं इहे हासिल कंदा आहिनि ऐं असांजे जेकी नौजवान नस्ल आहे, जेके नौजवान आहिनि, जेके यंगस्टर्स आहिनि, उहे पैसो इंटरनेट मां कीअं कमाए सघनि था। जी अहमद, ओवर टू यू। यूट्यूब जे हवाले सां तव्हांखे ॿुधाए सघां थो, यूट्यूब मां इलेक्ट्रॉनिक डायरी हर महीने 50,000 अर्न करे थी ऐं उहा जेकी अर्निंग आहे उहा असां इलेक्ट्रॉनिक डायरी ते ई ख़र्च कयूं था। छो त उन सां इहो थींदो आहे त असांजा गैजेट्स, असांजो जेको जेके एक्सपेंस हूंदा आहिनि उहे असां उन मां पूरा कंदा हूंदा आहियूं। त इलेक्ट्रॉनिक डायरी जो सोर्स ऑफ इनकम हिकिड़ो यूट्यूब आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मूंखां इहो पुछो त यूट्यूब तां कीअं कमाए सघिजे थो, इहो हिकिड़ो सवाल आहे। यूट्यूब तां कमाइण लाइ तव्हांखे हिकु त मुस्तक़िल मिज़ाज हुजणो पवंदो ऐं तव्हांखे हिकिड़ी कंटेंट क्रिएशन करणी पवंदी। तव्हां सुठो कंटेंट आणींदव, उन कंटेंट जे अंदरि तव्हां शाइरी, तव्हां वीलॉगिंग, तव्हां कुझु बि इंफॉर्मेटिव कोई बि स्टफ, यानी कोई ॼाण वारो जेको मवादु आहे उहो सहेड़े करे तव्हां अहिड़े तरीक़े सां पंहिंजो अर्निंग बि करे सघो था ऐं उहो कंटेंट जेको आहे अपलोड कंदव ऐं अपलोड करण खां पोइ तव्हांजो मोनिटाइज़ेशन, इहो तमामु खोड़ सारा जेके स्टेप्स आहिनि उहे यानी कवर करण खां पोइ तव्हांजो जॾहिं यूट्यूब चैनल मोनिटाइज़ थींदो ऐं यूट्यूब चैनल मोनिटाइज़ेशन खां पोइ तव्हांजी अर्निंग स्टार्ट थींदी। ऐं अच्छा, इहो चवंदा आहिनि त यूट्यूब ते जेको अर्निंग थिए थी, यानी कि जेके 1000 सब्सक्राइबर्स हुजनि ऐं 4000 वॉच टाइम हुजे, त उन खां पोइ तव्हांजे यूट्यूब ते अर्निंग्स जेके आहिनि उहे शुरू थी सघनि थियूं। उन छा इहो सही आहे? बिल्कुलु ठीकु आहे। 4000 आवर्स उहे तव्हांखे करणा पवंदा, व्यूज़ जेके आहिनि उहे तव्हांखे गैदर करणा पवंदा ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे मोनिटाइज़ेशन जी एलिजिबिलिटी ते पहुची सघंदव। ऐं उन खां अलावा तव्हांजो 1000 सब्सक्राइबर्स जेको टारगेट हूंदा, 1000 सब्सक्राइबर्स तव्हां वटि जॾहिं अची वेंदा त उन खां पोइ तव्हांजो यूट्यूब मोनिटाइज़ेशन वारे मरहले में हलियो वेंदो ऐं पोइ यूट्यूब तव्हांखे पंहिंजो गूगल तव्हांखे हिकिड़ो कोड हूंदो आहे उहो मोकिलींदो ऐं उन कोड जे ज़रिए तव्हां पंहिंजो लॉगिन कंदो। अच्छा, छा उते पैसा बि भरणा पवंदा आहिनि मोनेटाइज़ेशन में? छा यूज़र खे पैसा भरणा पवंदा आहिनि? बिल्कुलु बि न, मोनेटाइज़ेशन में कंहिं बि क़िस्म जा के बि पैसा न भरणा पवंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजो यूट्यूब चैनल मूंखे ॾियो था ऐं नौमिता की दुनिया जे नाले सां यूट्यूब चैनल आहे, पर उहो बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे अंडर प्रोसेस आहे। मां हुन ते रिपोर्ट्स ऐं जेके पंहिंजी पुराणियूं शयूं आहिनि, जेके मां कमु कयो आहे, फील्ड वर्क कयो आहे, उहे अपलोड कयूं, पर अञा ताईं मूंखे बि कंफ्यूजन आहे काफ़ी हिन यूट्यूब चैनल जे हवाले सां। तव्हां खां पुछंदमि ऑफियर त इहे जेके आहिनि न, उहे यूट्यूब मैनेजर्स जो कमु हूंदो आहे त उहे तव्हां खां पोइ पैसा वठी सघनि था। ज़ाहिर आहे उहे पंहिंजो फ्रीलांस कमु कंदा हूंदा ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हांजो कंटेंट बि अपलोड कंदा, हुते उनजी SEO बि कंदा। SEO छा आहे? सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन। प्रॉपर हिकिड़ो प्रोसीजर आहे वीडियोज़ खे बूस्ट कराइण लाइ, तव्हांजा व्यूज़ वधाइण लाइ। उहो SEO एक्सपर्ट बि हुजणु ज़रूरी आहे जेको तव्हांजो मैनेजर आहे। यूट्यूब मैनेजर लाइ हाणे मां जेके यूट्यूबर्स आहिनि न ऐं शौक़िया तौर ते जेके यूट्यूब खे बाक़ाइदा एज़ अ चैनल करे रन करणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त उहे सभ खां पहिरीं हिकिड़ो मवादु जॾहिं सहेड़े वरितो आहे, उन्हनि हिकिड़ो आइडिया क्रिएट करे वरितो आहे त इहो यूट्यूब चैनल आहे छा जे बारे में। उन खां पोइ हू हिकु त टेक्निकल स्टाफ हायर कनि
जेकॾहिं हुननि वटि एतिरा एक्सपेंस कोन्हनि ऐं हू सभु कुझु नथा करे सघनि त पाण ई रिकॉर्ड कनि, पोइ वीडियो एडिटर खे ॾियनि ऐं उन खां पोइ उहो जेको वीडियो एडिट थी अचे उनखे जेको आहे न यूट्यूब मैनेजर खे ॾियनि। यूट्यूब मैनेजर के छा थींदो आहे, केरु थींदो आहे? यूट्यूब मैनेजर इहो उहो हूंदो काफ़ी आहे जेको हूंदो आहे। तव्हांजो, हा, यूट्यूब मैनेजर तव्हांखे सोशल मीडिया ते मिली वेंदो। यूट्यूब अच्छा, मैनेजर तव्हांखे ओके। फ्रीलांस मार्केट प्लेस में मिली वेंदो। ठीकु आहे। तव्हां पंहिंजे ई वॉल ते लिखो, विद इन सर्किल लिखो त आई नीड यूट्यूब मैनेजर हू कैन मैनेज माय यूट्यूब चैनल जी जी लाइक, बिल्कुलु। त पोइ उहो जेको आहे तव्हां मां तव्हांखे इहो ॿुधायो पए त उहो यूट्यूब मैनेजर जेको आहे उहो वीडियो अपलोड कंदो, उन में जेको आहे SEO हुनजी कंदो ऐं अहिड़े तरीक़े सां स्लोली ग्रेजुअली तव्हांजा सब्सक्राइबर्स बि वधंदा, व्यूज़ बि वधंदा, अहिड़े तरीक़े सां अच्छा, तव्हां monitor अक्सर नेट ते जेको आहे ॾिठो वियो आहे त फ्रॉड बि हूंदो आहे ऐं काफ़ी जेके तव्हां ज़िक्र कयो त अहिड़ा मैनेजर्स बि आहिनि जेके यूट्यूब खे, तव्हांजे चैनल खे बूस्टअप करण जे लाइ उहो तव्हांजी हेल्प बि कंदा आहिनि ऐं उनजा मुआवज़ो वठंदा आहिनि। अक्सर मुआवज़ो वरितो बि वेंदो आहे पर उहो चैनल बूस्टअप बि न थींदो आहे। अहिड़ा के वाक़िया ॾिसण में आया आहिनि तव्हांखे? ॾिसो नोमिता, इहो डिपेंड करे थो त तव्हां कंहिं दुकान तां का शइ परचेस करियो था त उहो त दुकानदार ऐं उन पंहिंजो शइ ते मुनसर करे थो न। तव्हां जेकॾहिं यूट्यूब मैनेजर अहिड़ो हायर कयो आहे जेको कमिटेड कोन्हे, जेको कंसिस्टेंसी सां कमु नथो करे, या उन सां तव्हांजा टर्म्स जेके आहिनि क्लियर न आहिनि, त पोइ अहिड़े तरीक़े सां हू तव्हां खां विड्रॉ थी वेंदो। तव्हांखे टर्म्स एंड कंडीशंस हुन सां तय करे उन खां पोइ मतिलब प्रॉपर हिकिड़ो तरीक़ेकार आहे जेके फॉलो करणो पवंदो। अच्छा, हिन वक़्तु असां फेसबुक ते लाइव आहियूं, facebook.com/apnakarachi.fm ते, ऐं असां रेडियो ते बि लाइव वञूं पिया। अहमद सीलरो सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, जेके IT एक्सपर्ट आहिनि। अच्छा अहमद, तव्हां इहे त ॾाढी सुठी इंफॉर्मेशन ॾिनी त यूट्यूब सां जेके आहिनि अर्निंग बि हर इंसान करे सघे थो, त कीअं अञा कुझु ॿिया आइडियाज़ बि यंगस्टर्स खे ॾियणु चाहींदो, या जेके औरतूं घरनि में वेठियूं आहिनि, जेके अॼुकल्ह हर कंहिं वटि इंटरनेट जी सहूलियत मौजूदु आहे, वाईफाई लॻल आहे घर में, फज़ूल में फेसबुक ते वेहण, चिट चैट करण, व्हाट्सएप इस्तेमाल करण, इन खां अलावा अगर वो चाहें तो यूट्यूब ते अर्निंग्स भी करे सघनि, तो उन्हनि खे कुछ मैसेज ॾियणु चाहींदो तव्हां? I highly recommend Digi Skills, जेको वफ़ाक़ी गवर्नमेंट जी तरफ़ां हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो प्लेटफॉर्म आहे। Digi Skill हिकिड़ो एक्चुअली वेबसाइट आहे, राइट? Digi Skill जे नाले सां हिकिड़ी वेबसाइट आहे, उहा तव्हां सर्च कंदो, उन में लॉगिन थींदो, उन में कोर्सिस आहिनि, 3 महीननि जो जा कोर्सिस आहिनि। उहे कोर्सिस करण खां पोइ तव्हां इन लाइक़ु बणिजी पवंदव त तव्हां कुझु अर्न कयो फ्रीलांस मार्केट प्लेस में। तव्हां पंहिंजी उते सर्विसिस ॾेई सघो था। तव्हां ग्राफिक्स डिज़ाइनिंग सिखी करे, फ्रीलांसिंग सिखी करे, फ्रीलांस मार्केट प्लेस में ग्राफिक्स डिज़ाइनिंग जूं सर्विसिस ॾेई सघो था ऐं तव्हां खोड़ सारो अर्न करे सघो था। असांजूं अॼु जेकॾहिं घरनि में वेठियूं आहिनि, कंप्यूटर जी जेकॾहिं उन्हनि वटि सहूलियत आहे, इंटरनेट मौजूदु आहे, त तव्हां वञी करे डिजी स्किल्स ते लॉगिन थियो, 3 महीना बाक़ाइदा फोकस्ड रही करे, कंसंट्रेशन सां तव्हां उहो कोर्सिस कयो। कोर्सिस करण खां पोइ फ्रीलांसिंग जेको आहे, फ्रीलांसिंग लाइ हिकिड़ो मुख़्तलिफ़ वेबसाइट्स आहिनि, freelance.com आहे, ऐं उनखां अलावा फाइवर आहे, अपवर्क आहे, उते वञी करे तव्हां लॉगिन थींदो ऐं उते पंहिंजूं तव्हां जेके आहिनि सर्विसिस सेल करे सघंदो। इहो ॾाढो आसान तरीक़ो आहे, ख़ासि करे जेकॾहिं जेके अॼु असांजे जेके घरनि में आहिनि ऐं उहे ॿाहिरि नथियूं वञी सघनि। ज़ाहिर आहे ॿाहिरि वञण लाइ बि ट्रेवल कॉस्ट ही हू सभु शयूं थियनि थियूं न, ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां जेको आहे करे सघो। अच्छा, जीअं त अहमद ॿुधायो त काफ़ी तरीक़ा हूंदा आहिनि इंटरनेट ते कमाइण जा बि, ऐं जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके हिन वक़्तु यंगस्टर्स आहिनि या मुख़्तलिफ़ जेके घरेलू ख़वातीन आहिनि, उहे बि जेके आहिनि उहे इन ते कमाइनि थियूं पयूं। त असां अहमद सां कचहरी जेकी आहे उहा जारी रखंदासीं। फ़िलहालु फेसबुक ते एतिरो ई। तव्हां असांखे ॾिठो सिंध महाराज जिन प्रोग्राम में, ऐं हिन वक़्तु असां फेसबुक ते हिते ख़तमु था कयूं।